साईं सजन इन जो तस्वीर कटे नी कोड़े खान जी तस्वीर कटे जिंदाबाद साईं जिंदाबाद साईं असा जो अगवाण है पेटेल काका दादू जो अगवाण साईं ममताज अली जिसका थोड़ा देर करिए साईं गुलाम हुसैन साहब दूर मशान साहब साईं कोड़ो खान बावर साहब लाइव आ सही लाइव साईं सजो लाइव थो जेके भी पेटे अलग ताल का दादू जा उहदेदार साहबान हेडमास्टर साहबान उन्होंने सभी जो साईं जो है पेटे अलग ताल का दादू जे उहदेदार मुबारकबाद दीजिए हाकम अली पठर साहब साईं असा जो सुमर साहब अमानुल्लाह सुमर साहब साईं गुलाम मुस्तफा चांदी साहब गुलजार मुस्तफा साहब तकरीब है सईद खान भुट्टो में अलग बरदार जी तकरीब पेटे अलग ताल का दादू जे उहदेदारन जी हे असा जो चेयरमैन साहब है साईं साईं गुलन जा हार पाराया अथन बाक़ायदे हेठि ताईं वञे थो साईं सदर साहब खे हार पारायो अथनि ऐं हुनजो जेको फर्ज़ंद आहे असद अली जतोई साहब हुनजी वॾी काविश आहे पंहिंजे बाबे सां मोहबत अथसि जेका हिते नज़र अचे पई थी असांखे माशाअल्लाह हार जे लाइक़ु आहे ऐं साईं अमानुल्लाह हिंगुर साहब साईं अमानुल्लाह हिंगुर साहब खे डबल मुबारक हुजनि शादी जी मुबारक हुजे ऐं हल बरदारी तकलीफ़ जी मुबारक हुजे साईं जन जा जेके तासरात ॾिसो था पंहिंजे चेहरे मुबारक ते त केॾा ख़ुशि आहिनि शादी केॾी साईं खे माना वणी लॻी आहे साईं अहमद खान पावर साहब साईं जेको आहे इरफान अली दौर साहब साईं ममताज अली सोलंकी साहब साईं असांजो गुलाम सरवर ये सही लाइव में हिन तव्हां ॾिसो सभिनी उहदेदारनि खे जन जेको आहे बाक़ायदे उहिदा खणी चुका आहिनि ऐं गुलनि जा हार पाए चुका आहिनि साईं माशूक अली बिरमानी साहब ॾिठो आहे हलायाती साईं अली असगर बिरामण साहब भलाई साईं सऊद पंवर साहब साईं असांजो मोहम्मद उमर डुड साहब साईं अली असगर सराज साहब साईं अचो को दादा